वेलकम एक नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां टेलीफोन ते राब्तो कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बिलावल भुट्टो ज़रदारी खे मेहड़ बाहि वाक़े बाबति ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बाहि लॻण करे ॿाड़ सड़ी फोथण वारो वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक आहे। इन ॾुख जी घड़ी में मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वञे। बिलावल भुट्टो पारां वॾे वज़ीर खे हिदायत जारी कई वई आहे, जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर अॼु ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो पहुचंदो ऐं मुतासिरनि सां मुलाक़ात कंदो। राब्तो कयो आहे मेहड़ में मंज़ूर मैसर सां। मंज़ूर आगाह कजो, वॾो वज़ीर अॼु फैज़ मोहम्मद चांडियो पहुचंदो ॻोठ। मेहर भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडे में बाहि लॻण ऐं 9 खां इंसानी जानी ज़ाया थियण खां पोइ पीपी चेयरपर्सन बिलावल भुट्टो पारां वज़ीर अला सिंध खे राब्तो करे बाहि मुतासिरनि जा तफ़सील वरिता आहिनि। जंहिं बाद बिलावल भुट्टो पारां वज़ीर अला खे बाहि मुतासिरनि जी वाहर करण खे अकेलो न छॾण जी हिदायत कई आहे। जंहिं बाद चूंडियल नुमाइंदा हिन वक़्तु फैज़ मोहम्मद चांडियो पहुता आहिनि, जॾहिं त वॾो वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह कुझु देरि में मेहर भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो पहुची रहियो आहे। उन सिलसिले में इतला इहे आहिनि त वज़ीर अला सिंध हेलीकॉप्टर ज़रिए फैज़ मोहम्मद चांडियो पहुची रहियो हो, जॾहिं त मौसम जी ख़राबी सबबु मोनतड़े खां रोड रस्ते अचण जा इतला आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका हेलीपैड तयारु कई वियो आहे, वॾो वज़ीर सिंध कुझु देरि में ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो पहुची बाहि मुतासिर सां मुलाक़ात कंदो। जी ठीकु आहे, महिरबानी मंज़ूर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।